नाज़िन अवांखे ट्रेन हादसे बाबत अपडेट कंदा हलूं त डहर की वेझो पेश आयल ट्रेन हादसे जे 30 कलाकनि बाद इंतजामिया ट्रैक बहाल करे छॾियो आहे, जंहिंखां पोइ ट्रेननि जी आमदो रफ़्त शुरू थी चुकी आहे। नाज़िन रेलवे इंतजामिया, पाक फौज, रेंजर्स तोड़े ॿियनि रेस्क्यू जी टीमुनि रेलवे ट्रैक तां मलबे खे हटाए छॾियो आहे। गुज़िरियल ॾींहुं डहर की भरिसां मिलत एक्सप्रेस ऐं सर सैयद एक्सप्रेस में टक्कर सबबि हादसो पेश आयो हो, जंहिं में 63 मुसाफ़िर पंहिंजी हयाती विञाए चुका आहिनि, जॾहिं त 100 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थिया आहिनि। नाज़िन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अवांखे ॿुधाईंदा हलूं त डहर की वेझो पेश आयल ट्रेन हादसे जे 30 कलाकनि बाद इंतजामिया ट्रैक बहाल करे छॾियो आहे, जंहिंखां पोइ ट्रेनुनि जी आमदो रफ़्त शुरू थी चुकी आहे। नाज़िन रेलवे इंतजामिया, पाक फौज, रेंजर्स तोड़े ॿियनि रेस्क्यू जी टीमुनि रेलवे ट्रैक तां मलबे खे हटाए छॾियो आहे। गुज़िरियल ॾींहुं डहर की भरिसां मिलत एक्सप्रेस ऐं सर सैयद एक्सप्रेस में टक्कर सबबि हादसो पेश आयो हो, जंहिं में 63 मुसाफ़िर पंहिंजी हयाती विञाए चुका आहिनि, जॾहिं त 100 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थिया आहिनि।